बरसां यूसी गाड़ी मोरीअ में हर तरफ़ गंदगी गंदगी ढेर नज़र अची रहिया आहिनि। यूसी गाड़ी मोरीअ जे अॻूणो वॾो वज़ीर सैयद गौसल हुसैन शाह जे अबाणे ॻोठ सां वासाघासीअ जो सिलसिलो जारी लॻो पियो आहे। होॾां शेख महिला, सुमरा महिला, महर महिला, सैयद महिला, दीवान महिला, महर महिला ऐं केतिरनि ॿियनि महलनि में गंदगी गंदगी जा ढेर नज़र अची रहिया आहिनि। आला अख्तियार पंहिंजे हिसे भागे बार सेक्रेटरी कूड़नि बिलनि ठाहिण जो माहिर निकिरी वियो आहे। होॾां इहा बि ॼाण मिली आहे त यूसी गाड़ी मोरीअ जा सेक्रेटरी पंहिंजे मालनि ते ऐं कूड़ा बिल ठाहिण ते हिक ॿिए जे मथां हुलां बि करे रहिया आहिनि ऐं यूसी गाड़ी मोरीअ जे बजट कंहिं सियासी हाउस ते पहुचाइण जो सिलसिलो जारी लॻो पियो आहे। यूसी गाड़ी मोरीअ जे हर महले में, हर घिटीअ में, हर रोड रस्ते ते गंदगी गंदगी जा ढेर नज़र आया आहिनि। आला अख्तियार यूसी गाड़ी मोरीअ जे अवाम जो चवणु आहे त हिननि ख़िलाफ़ को एक्शन खयो वञे, न त ॿिए सूरत में असीं कोर्ट जा दरवाज़ा खड़काईंदासीं। यूसी गाड़ी मोरीअ जी बजट किथे थी ख़र्च कई वञे, कहिड़नि हंध ते ख़र्च कई थी वञे, हर तरफ़ गटर ई गटर खुलियल ऐं गंदगी जा ढेर नज़र अची रहिया आहिनि।